सोबोदेरो लॻ ॻोठ नवाड़ो शरीफ़ शहर जे रवासी माशूक अली वल्द ग़ुलाम कादिर सियाल एहतजाज कंदे चयो त मां मोटरसाइकिल हलाए बच्चनि जो गुज़र सफ़र कंदो आहियां। 5 ॾींहं अॻु मां ॻोठ सूमड़ संद भरिसां ज़मीन ते वियसि त मुंहिंजी सीडी मोटरसाइकिल मॉडल 2018 नामालूम चाबी चोड़ स्टार्ट कई त मां उनखे हक़ल कयो ऐं दाहूं कयूं पर चोर मुंहिंजी मोटरसाइकिल काहे फ़रार थी वियो। मां अहिड़ी NC सोबोदेरो थाणे ते पिन दाख़िल कराई आहे ऐं SSB ख़ैरपुर खां बि दरख़्वास्त फॉरवर्ड कराई। सोबोदेरो थाणे ते ॾिनी आहे, उन बावजूदि मोटरसाइकिल बरामद कराइण में नाकाम वई आहे। मुतासिर चयो त मां मिसकीन आहियां, मुंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र जो ज़रियो मोटरसाइकिल आहे। ॻोठाणे IG सिंध SSB ख़ैरपुर खां मुतालबो कयो त मूं ग़रीब जी मोटरसाइकिल वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।